अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मीरपुर बटोरो में ॻोठ हाजी सिद्दीक ज़हूर में 8 खां वधीक हथियारबंदनि हाजी सिद्दीक ज़हूर जे बंगले में दाख़िल घर अंदर मौजूद औरतनि ऐं ॿारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए छॾियो। इत्तला ते आसपास जा ॻोठाणा वॾे तादाद में पहुची हथियारबंदनि जो घेरो करे वरितो। उन मौक़े ते DSP बटोरो सिकंदर भट्टी जी अॻवानी में पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई, जॾहिं त ॻोठाणनि ऐं पुलिस जे घेरे सबबि हथियारबंदनि ॻाल्हियूं करे हथियार फिटा करे छॾिया। जंहिं बाद पुलिस खेनि गिरफ़्तार करे वटां जदीद हथियार राइफल ऐं पिस्टल हथ करे वरिता आहिनि। होॾां पुलिस स्टेशन मीरपुर बटोरो ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DSP बटोरो सिकंदर भट्टी चयो त मीरपुर बटोरो घर ते चढ़ाई कंदड़ 8 हथियारबंद ज़करिया चांग, इल्ताफ़ कासकेली, लियाकत जत, गुल मोहम्मद मला, रबडिनो बाहिड़ी, इमदाद चांडियो, राशिद चांडियो, सदाम चांग खे गिरफ़्तार करे वटां जदीद हथियार हथ करे वरिता आहिनि। ॿी तरफ़ ॻोठाणे हाजी सिद्दीक ज़हूर जी फरियाद ते गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मीरपुर बटोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।